सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती दिहाड़े के हवाले से तक़रीबूं कोठायूं पियूं वञनि। हिकु अहिड़ी सक़ाफ़ती तक़रीब मीरपुर माथिल के स्पेशल एजुकेशन स्कूल में मुनक़द कई वई। सक़ाफ़ती तक़रीब में असिस्टेंट मुख्तियारकार हामिद चाचड़, स्कूल के प्रिंसिपल सैफुल्ला महार, साहफ़िन समेत उस्तादनि, शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणनि सक़ाफ़ती लिबास पाए वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में माज़ूर ॿारनि सिंधी गीतनि ते रक़्स करे वेठलनि खां दाद हासिल कयो। माज़ूर ॿारनि जे इन लगाव ऐं मुहबत खे ॾिसंदे चई सघिजे थो त सिंध जी सक़ाफ़त, अदब ऐं ॿोली लाइ समूरनि फ़िक्रनि जा माण्हू ॿारड़ा गॾु आहिनि। इन तसलसल खे ॾिसंदे अवां माज़ूर ॿारनि जो अक्स ॾिसी सघंदा। स्पेशल ॿारनि सां असां इहो जॾहिं प्रोग्राम मल्हायोसीं, असांखे तमामु दिली ख़ुशी थी ऐं तमामु सुठो महसूसु थियो। नंढड़नि ॿारनि जी बि अफ़ज़ाई थी वई त उहे बि तमामु एक्टिव ॿार आहिनि। नॉर्मल ॿारनि जीअं ई आहिनि, डिसेबल आहिनि पर लॻनि ईअं त एबल आहिनि, छो त उन्हनि खे अॼु ख़ुशी मिली, सॼनि सां गॾिजी प्रोग्राम थी वियो। असां ॾिठोसीं त माना डिसेबल जे हूंदे बि तमामु उन्हनि ज़्यादा इंजॉय कयो। असां बि इदारे वारनि प्रोग्राम सुठो रखियो, उन्हनि खे एप्रिशिएट कयूं था। तमामु बहितरीनु असांखे दिली ख़ुशी थी। उन सां अलहमदुलिल्लाह जी स्पेशल ॿारनि जे असां हिकिड़ो प्लेटफॉर्म फराहम कयो आहे त सिंधी सक़ाफ़त दिहाड़े जी अॼुकल्ह हले थो, उनखे बेस बणाए हिन ॿारनि पंहिंजे हिते इज़हार कयो, टेबलोस पेश कया, डांस पेश कयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एक्टिविटियूं कयूं। इहो इन ॿारनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया करिणो आहे त उहे नॉर्मल ज़िंदगी ऐं नॉर्मल जेको आहे मुआशिरे जो हिसो आहिनि ऐं उहे बि इन खे सेलिब्रेट कनि था, इंजॉय कनि था। तव्हां ॾिसी रहियो आहे सभी। असां तमामु ज़्यादा ख़ुशि आहियूं त असांखे इहो मौक़ो मिलियो, असां परफॉर्मेंस कई ऐं असां बि सिंध कल्चर डे मल्हाई आहे। छो जो सभु मल्हाईंदा आहिनि ऐं कुझु चवंदा आहिनि त असां कुझु न आहियूं, पर असां बि दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त असां सभु कुझु करे सघूं था ऐं पंहिंजी सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा इंशाअल्लाह हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। माज़ूर आहियूं पर मजबूर न आहियूं। असां दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था त असां बि कंहिंखां घटि न आहियूं। सिंधी मेहमान नवाज़े सारे दिल से तुझको दावत है, कभी आओ पास हमारे। नाज़रीन, मासूम ॿारनि जेको सिंध जी सक़ाफ़त, अजरकनि ऐं टोपियुनि सां झुमरियूं ॾिनियूं, उनमें ईअं चई सघिजे थो त हीअ सिंध जी सक़ाफ़त असांजे नए नस्ल ताईं मुंतक़िल थी रही आहे। आख़िर में शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते ऐं सिंध जी सक़ाफ़ती गीत हो जमालो ते रक़्स कयो। उमर कोराई, मीरपुर माथिलो। मामन जे कुल्ले सोत जातन जे कुल्ले मोर कोटिले राणा मोर कोटिले सोत मामन जे कुल्ले सोत जातन जे